बाबा साईं वज़ीर तैयार आहे। रात प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। तव्हांजी छा सलाह आहे? मूंखे बि न रात जो बेचैनी सां इंतज़ार हो। तव्हां पंहिंजी तयारी कयो ऐं मां पंहिंजी तयारी कंदुसि। किथे ईअं न थिए जो असां हितां निकिरूं ऐं पोयां नवाब खान जा माण्हू घर ई ओताक जे मथां हमिलो न कनि। उन्हनि खे असां ॿुधाए थोरी निकिरंदासीं जो हू अची हिते पहुचंदा। उन ॻाल्हि खे मां पाण मुंहुं ॾींदुसि। उन ॻाल्हि जो खुटको तव्हां न कयो, छो त हिन सभिनी कमनि खां ही कमु वधीक अहम ऐं ज़रूरी आहे। पर इहो कमु ख़्याल ऐं होशियारी सां थियणु घुरिजे, जीअं लाला खे तव्हां ते ॿ आना बि शक न थिए। बाबा साईं वज़ीर लाला खे न ॿुधाए, बाक़ी असां लाला खे छो ॿुधाईंदासीं? वज़ीर लाला खे कॾहिं बि कोन ॿुधाईंदो, छो तो चङी रीति ॼाणे थो त जेकॾहिं वज़ीर लाला खे ॿुधायो त मां चोरी ते थो वञा त लाला हुनखे कॾहिं बि कोन छॾींदो। ऐं जॾहिं लाला घर में सुतल हूंदो, वज़ीर तॾहिं ई घरां निकिरंदो। पर अचणो किथे आहे? इन बारे में मूं अकबर खे सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, तव्हांजी ॿुधायल जाइ ते ई पहुचंदासीं। हिन वक़्तु नवाब खान ऐं मुंहिंजी दुश्मनी चोट ते हली रही आहे। जेकॾहिं वज़ीर जो लाश नवाब खान जे ॻोठ मां मिलियो त पोइ भले नवाब खान भले साईं ते हथ रखी लाला खे यकीन ॾियारे, पर पोइ बि लाला खे हुन जी ॻाल्हियुनि ते यकीन कोन ईंदो। असां हिक धक सां ॿ शिकार कंदासीं। जॾहिं लाला खे वज़ीर जो लाश नवाब खान जे ॻोठ मां मिलंदो न, त लाला अहिड़ो त होश विञाए वेहंदो जो नवाब खान जे रात जो निंड्रूं हराम करे छॾींदो ऐं नवाब खान जे माण्हुनि खे लिकण जी जॻह न मिलंदी। पोइ तव्हां पोइते हटी वेही तमाशो ॾिसजो त कीअं थो लाला नवाब खान जी नवाबीअ खे धूड़ में मिलाए। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।